अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी पिरिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। गुड शाबाश, गुड राहत फायर फायर। गुजर रात पाकिस्तान की कार्रवाइन में 200 खां वधीक अफगान तालिबान ऐं उन सां लाॻापियल दहशतगर्द मारिया विया। अफगानिस्तान ऐं भारत जी सरपरस्ती में फितरातुल ख़वारिज दहशतगर्दनि बुज़दिलाना हमला कया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे 23 जवाननि शहादत माणी, 29 जवान ज़ख़्मी आहिनि। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त अफगानिस्तान ऐं भारत जी सरपरस्ती में फितरातुल ख़वारिज दहशतगर्दनि 11 ऐं 12 अक्टूबर जी विच वारी राति हमलो कयो। फायरिंग ऐं कुझु हंधनि ते पाकिस्तान जे हंधनि में दाख़िल थियण जी कोशिश कई वई। हमलो सरहदी इलाइक़े में अदम इस्तेहकाम पैदा करे दहशतगर्दी वारे हदफ़ खे पुॼाणी ताईं पहुचाइण लाइ कयो वियो। जवाबी कार्रवाई में अफगान इलाइक़े में मौजूदु तालिबान कैंपनि ऐं पोस्टनि ते फायरिंग कई वई। तालिबान जे 21 हंधनि ते वक़्ती तौर ते कब्ज़ो कयो वियो। कार्रवायूं दहशतगर्दनि जी तरबियती मर्कज़नि ऐं हिमायती नेटवर्क्स ख़िलाफ़ कयूं वयूं। उन में फितनातुल ख़वारिज, फितनातुल हिंदुस्तान ऐं दाइश सां लाॻापियल अनासिर भी शामिल आहिनि। जवाबी कार्रवाई दौरान अफगान तालिबान जे इंफ्रास्ट्रक्चर खे सरहदी पटी वॾो नुक़सान पहुचायो वियो। ISPR मुताबिक़ पाकिस्तान अफगान तालिबान जी अबूरी हुकूमत खे चई चुको आहे त पंहिंजी सरज़मीन मां दहशतगर्द तंज़ीमनि खे ख़त्म करे अफगान तालिबान ऐं भारत जी मिली भगत सां ख़िते खे गैर मुस्तक़िम करण जी कोशिश नाकाम बणाई वई। अफगान परॾेही वज़ीर जी भारत वारे दौरे दौरान कार्रवाई इलाइक़े अमन लाइ ख़तरो आहे। पाकिस्तान अफगान हुकूमत खां फौरी ऐं क़ाबिल तस्दीक क़दम खणण जो मुतालबो करे थो। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि अफगान तालिबान दहशतगर्दनि जी सरपरस्ती खां बाज़ अचनि। ॿी सूरत में पाकिस्तान पंहिंजे अवाम जे तहफ़ुज़ लाइ हर क़दम खणंदो। पाकिस्तानी क़ौम ऐं पाक फ़ौज जो अज़म आहे त मुल्की सालिमियत ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे, पर दहशतगर्दी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। अफगान तालिबान ऐं भारत जूं साज़िशूं नाकाम बणाइण जो सिलसिलो जारी रहंदो। सऊदी अरब तरफ़ां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में सरहदी झड़पनि ते ॻणती जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि खे सबर ऐं ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करण जी अपील। सऊदी अरब जे परॾेही वज़ीर चयो आहे त ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ छिकताण घटि करण जी ज़रूरत आहे। सऊदी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जी अवाम जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआगू आहियूं। सदर ऐं वज़ीर आज़म पारां अफगानिस्तान खे अगराई जो भरपूर जवाब ॾियण ते पाक फ़ौज खे ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मुल्क जी सलामती ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान पंहिंजी क़ौमी मफ़ादनि, इलाइक़ी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती जे तहफ़ुज़ लाइ पुरअज़म आहे। पाकिस्तान 4 ॾहाकनि खां अफगान अवाम जी मेज़बानी करे सुठो पाड़ेसिरी हुजण जो मिसाल क़ाइमु कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त फील्ड मार्शल जी क़यादत में पाक फ़ौज अफगानिस्तान खे भरपूर जवाब ॾिनो आहे। हर अगराई जो भरपूर ऐं असराइतो जवाब ॾिनो वेंदो। अफगान हुकूमत पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान जे ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोके। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अफगान हुकूमत पारां ताउन न करण सबबि हालतूं हिन हद ताईं पहुतियूं आहिनि। अफगान सरज़मीन मां थींदड़ हमलनि जो भरपूर जवाब ॾींदा रहंदासीं। अफगानिस्तान खे केतिराई भेरा चयो आहे त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थियण न ॾे। पंहिंजे बयान में ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त फितरातुल ख़वारिज ऐं अफगान नेक्सस में भारत बि शामिल आहे। अफगान हुकूमत ऐं दहशतगर्दनि जो गठजोड़ आहे। असां अफगान मुहाजिरनि जी वधीक मेज़बानी करण जे लाइ तयारु न आहियूं। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला चयो आहे त फील्ड मार्शल जी लीडरशिप में पाक फ़ौज दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थींदड़ ठिकाननि खे तबाह कयो वियो आहे। अफगानिस्तान खे बार बार चयो आहे त पाकिस्तान ऐं दहशतगर्दनि मां कंहिं हिक जी चूंड करे। फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनावला वधीक चयो आहे त समूरनि सियासी पार्टियुनि खे मीसाक पाकिस्तान लाइ गॾु विहणु घुर्जे। PTI क़यादत पंहिंजे बयानीअ ते क़ाइमु रही, पर पाकिस्तान सां गॾु बीहे। ग़ज़ा जो मसइलो हल थी चुको आहे। मज़हबी जमात बि पंहिंजो मार्च ख़तमु करे। पाकिस्तान पारां अफगानिस्तान भारत जे गॾियल बयान ते शदीद ख़दशनि जो इज़हार। परॾे खाते जे तर्जुमान चयो आहे त विलारियल कश्मीर खे भारत जो हिसो करार ॾियणु गॾियल क़ौमनि जी करारदादनि जी भञकड़ी आहे। अफगानिस्तान जे निगरान परॾे वज़ीर जे बयान खे रद्द कयूं था।
सिंध जा 2 फौजी जवान वतन जी सरहदनि जी हिफ़ाज़त कंदे शहीद 60 मील वासी ग़ुलाम अब्बास सेलाची सरहदी इलाइक़े बरमचा में अफ़गान फोर्सेस सां विढ़ंदे शहादत माणी। कोटडीजी जो फौजी जवान अलाह ॾिनो सोहबे पाक अफ़गान बॉर्डर ते विढ़ंदे शहीद वारसनि खे फ़ोन ते इतला शहीदनि जा मड़ अबाड़नि ॻोठनि में आंदा वेंदा। साड़ियुनि जे अघ में लाठी कटौती खिलाफ आबादकारी सियासी समाजी कारकुन स्ट्रापा एहतजाज। तंगवाणी में अवामी तहरीक पाकिस्तान राय हक पार्टी जा धारदार एहतजाजी मुज़ाहिरा। आबादकारनि जो बि वॾो अंग साड़ियुनि जा सुकल बूटा खणी शरीक नारेबाज़ी के शाम क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवानी आबादकार बि शरीक। सिजावल में जसकम शहीद बशीर खान पारां एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि चयो आहे त साड़ियुनि जे अघ में हथरादू तौर घटिताई करे आबादकारनि जो मुआशे इस्तेसाल कयो पियो वञे। आबादकारनि खे मुनासिब हक़ ॾियारे नाजाइज़ कटौती फौरी तौर बंदि कई वञे। सिंध यूनिवर्सिटी में बैचलर्स डिग्री प्रोग्रामनि में दाख़िला लाइ प्रे एंट्री टेस्ट 1801 शागिर्दारनि समेत 9300 खां वधीक उम्मीदवार शरीक। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। पहिरें मरहले जी टेस्ट में दादू, घोड़की, जैकबाबाद, कराची, कशमोर ऐं खैरपुर जा शागिर्द शरीक। लाड़काणो, मटियारी, नौशहरो, फेरोज़, कंबर, सांगड़, बेनज़ीराबाद, शिकारपुर ऐं सखर जे उम्मीदवारनि बि टेस्ट ॾिनी।